हेलो एंड अस्सलाम वालेकुम यूट्यूब चैनल में खुश आमदीद। अज गल कंदासीं सिंध जे मशहूर रागी मौलाई मुनवर अली चाॾो साहब, जेको अॼु आधी रात जो अचानक उनखे दिल में अटैक अची वियो, हार्ट अटैक जंहिंखे चवंदा आहिनि। उन ई महिल उनजे घर वारा सखर जे हॉस्पिटल NICD में दाख़िल कयो अथऊं ऐं सभिनी फ्रेंडनि खे रिक्वेस्ट कयो अथऊं त प्लीज़ मौलाई मुनवर लाइ दुआऊं कंदा त शिफ़ायात थी वञे ऐं पंहिंजो जेको फ़न आहे उहो सिंध जे लाइ हमेशह लाइ ख़िदमतूं ॾे। सो फ्रेंडनि खे सभिनी खे रिक्वेस्ट आहे त मौलाई मुनवर लाइ दुआऊं कंदा त इंशाअल्लाह उहो सिहतयाब थी वञे ऐं पंहिंजी ख़िदमत खे अॻिते वधाए ऐं सिंधी टैलेंट खे बि अॻिते आणे। शुक्रिया। अगर वीडियो पसंद अचे तो लाइक कमेंट करो न विसारींदा ऐं मौलाई मुनवर लाइ दुआ ज़रूर कंदा।